एसडीओ इरिगेशन जी मिली भगत सां जमड़ो कैनाल के बंधन में गैर कानूनी खोटराई जो सिलसिलो जारी। जमड़ो कैनाल जो बंद जो जमड़ो पुल खडड़ो का तकरीबन 1 किलोमीटर ॾखण तरफ कमज़ोर है जो कंहिं भी वक्त टुटी सके तो। ॻोठाणनि मुताबिक इरिगेशन डिपार्टमेंट जी मिली भगत सां जमड़ो कैनाल खडड़ो के बंधन में 62 ज़मीनदार गैर कानूनी तौर पर मिट्टी खणी रहा हैं, जैसे करे बोर के खतरे सबब खडड़ो और पस गर्दाई के सवें ॻोठाणनि की आवाम ऐं किरोड़ें रुपयनि जो फसल दाव ते लगल है। ॻोठाणनि जो चवणो 62 ज़मीनदार जमड़ो कैनाल के बंधन में निजी वाटर प्लांट ठाहियो है जो इंतहाई खतरनाक है, जो कंहिं भी वक्त बंद के टोड़े वही तबाही की दावत दे सके तो। कानून मूजिब बंद का 70 खां 80 फुट परे जमीन आबाद करण घुर्जे, मगर नाअहल ऐं करप्ट इंतजामिया लखे माण्हुनि जी ज़िंदगियूं दाव ते लगाए छॾियूं। ॻोठाणनि मुताबिक अगर जमड़ो कैनाल जो बंद टुटो तो शहर खडड़ो समेत ॻोठ मोहम्मद खान, टालपुर ॻोठ, मीरा, रिंद, सतन, जमड़ो समेत केतराई ॻोठ ऐं किरोड़ें रुपयनि जो फसल पानी हेठि अची सके तो। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इरिगेशन डिपार्टमेंट सिंध ऐं डीसी सांगड़ खां मुतालबो कयो त बंद जी गैर कानूनी खोटराई में मुलविस माण्हुनि खिलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई करे ॻोठाणनि खे तबाही खां बचायो वञे। अली जाफरी सोलंकी, एचआरजे न्यूज़, हैदराबाद।